सिंधु दरिया में चाड़ अचण खां पोइ पीर जो ॻोठ जे कचे वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। ॻोठनि ऐं घरनि में ॿोॾि वारी सूरत-हाल थियण करे हज़ारें ॿोॾि मुतासिर बचाव बंदनि ते खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि, जिन खाद खुराक जी खोट ऐं दवाउनि जी सहूलियतूं न मिलण करे सख़्त परेशानी जो इज़हार कयो आहे। पर सिंध सरकार ॿोॾि मुतासिरनि जी सहायता लाइ के बि क़दम नाहिनि खयां। उन हवाले सां ॾिसूं था अब्दुल रज़ाक कलोड़ो जी रिपोर्ट। सिंधु दरिया में चाड़ अचण खां पोइ पीर जो ॻोठ जे कचे वारा इलाइक़ा फैज़मंद बिंडो, बरादी जतोई, केटी पागारो, जबर शेख समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा सवें ॻोठ पाणी अची विया, जॾहिं त हज़ारें एकड़ ते बीठल फसल पिणु ॿुॾी विया। ॿोॾि जो पाणी अचण खां पोइ इलाइक़े वासियुनि बचाव बंद ते पनाह वरिती आहे। उन सिलसिले में मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे ॿोॾि मुतासिरनि जो चवणु आहे त ॻोठनि ऐं घरनि में ॿोॾि वारी सूरत-हाल थियण खां पोइ गुज़िरियल 8 ॾींहंनि खां बचाव बंदनि ते खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहियूं, पर हुकूमत जी एतिरी बेहिसी आहे जो हिल ताईं को बि सरकारी ऑफिसर लड़ी नाहे आयो, जंहिं करे खाद खुराक ऐं दवाउनि जी सहूलियत न मिलण करे सख़्तु परेशान आहियूं। जॾहिं त नाल इंतिज़ामिया पारां घरनि अंदरि फाथल माण्हुनि खे ॿाहिरि कढण लाइ ॿेड़ियुनि जी सहूलियत बि नाहे ॾिनी वई। उन मौक़े ते ॿोॾि मुतासिरनि वधीक आवाज़ न्यूज़ खे ॿुधायो त न का ॿेड़ी आहे न शान शू, पंहिंजे मदद पाण तहत असां ॻोठणा परेशान आहियूं ऐं तमामु पुराणो 100 साल जो ॻोठ क़दीमी आहे। त हिन महिल ताईं न कोई पीर थो वार करे, न गवर्नमेंट थी वार करे, परेशान आहियूं, न को डॉक्टर आहे, न का अहिड़ी कैंप ई आहे जिते ॿारनि खे मेडिसन वठी ॾे तुरत इलाज कयो वञे। सूरत हाल ॾाढी आहे, तकलीफ़ां बि ॾाढियूं आहिनि, माल बि कढी आया आहियूं, सूरनि जो कढी आया के अंदरि रहिजी विया आहिनि, फसल बि सफ़ा ॿुॾी आहे, तिर कया ते हे हो पर सभु शइ ॿुॾी वई। इहो मुल्क हिकु थी वियो आहे, ॿुॾी वियो आहे, रोड बोड जा का शइ का ॿेड़ी बि कोन्हे, को अहिड़ो आहे ई कोन्हे कढणु, ट्रपड़ टाड़ी बि अंदरि आहिनि, मुल्क ॿार बच्चो अंदरि आहे, ॿुॾे थो निकिरण कान को आहे ई माण्हू न जो अचे त को अचे कढूं, को माण्हू को अहिड़ो माण्हू अचे इंतज़ाम वारो को बाबा का मदद करे, को टेंट आहे, का ॿेड़ी आहे या कोई अहिड़ी सहूलियत मिले त निकिरूं नी। असांजा जेके घर पाणीअ में सॼा अची विया आहिनि, माल मता माण्हू असां परेशान लॻा पिया आहियूं। हुकूमत जो को बि असां तावन कोन्हे को, जीअं त असांखे हिते माना कंहिं शइ जी सहूलियत कोन्हे का। असांजा अन्न ॿार सभु माल मता अंदरि आहिनि, न हिन महिल ताईं असांखे का ॿेड़ी मिली आहे, न कोई माना हुकूमत जो माण्हू हिते कोई लड़ी बि आयो आहे असां वटि काई बि सहूलियत कोन्हे का। जेको आहे मींहं में इन हवा में जा जेके अॼु आहे उहे बि किरी पिया, उन घर माना पाणी में माण्हू वेठो रंध पचाव, का सहूलियत कोन्हे हुकूमत जी। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे ॿोॾि मुतासिरनि सरकारी ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई त खुदारा मुश्किल घड़ीअ में वार करे सार संभाल लधी वञे ऐं घुर्बल सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। कैमरामैन शकील कलोड़ो सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़, पीर जो ॻोठ।